टोलो हुजे, जंहिं घर में सोने नबी जे मथां सलात हुजे, जंहिं ॻोठ जी मस्जिद में बांग थिए थी न, अज़ान जेसी ताईं अज़ान जो आवाज़ वञे थो, हर सुकी ऐं आली शइ जे मथां अलाह जी रहमत वसे। हबीबन करीमन फरमायो त जंहिं ॻोठ में बांग जो आवाज़ गूंजे थो त अल्लाह जी रहमत जा मलाइक हाज़िर थियनि था, जिन्नात शयातीन बदरूह उहे भॼी वञनि था। जेॾी महिल बांगू चवंदो आहे अल्लाह अकबर त शैतान 36 मैल परे भॼी वेंदो वलहू ज़ुर्रातुन, पोयों हवा कढंदो, आवाज़ सां हवा निकिरंदी आहे न, उहा हवा कढंदो ऐं भॼंदो वेंदो आहे जिते अज़ान जो आवाज़ गूंजंदो आहे। हिकिड़ो किताब में वाक़ियो ॾिठो आहे, हिकिड़ो अल्लाह जो वली साले बानो हो, सफ़र में वञे पियो, पोइ हलंदे हलंदे राति पइजी वियसि। हिकिड़ो ॻोठड़ो ॾिठईं, उन ॻोठ में मस्जिद हुई रस्ते जे पासे में, राति उन मस्जिद में रही पियो। राति पइजी वई आहे, सुबुह जो वरी अॻिते वेंदुसि, जाॾे वञिणो आहे, राति रहियो। जेॾी महिल फ़क़ीर दुर्वेश सुतो, ईअं कंहिंजे रोअण जो आवाज़ ॿुधई, पोइ माण्हू जीअं चीख पुकार करे रोए, रड़ियूं करे, उन रोअण जे आवाज़ ते उन दुर्वेश जी अखि खुली वई। हीअ राति जो बेगाह टाइम केरु थो रोए पियो? ॾिठईं त उन मस्जिद शरीफ़ जे दरनि मां, दीवारुनि मां, भित मां, छित मां, पटियुनि मां, सिरुनि मां रोअण जो आवाज़ पियो अचे। उहा मस्जिद रोए पई, चए पई मुंहिंजा मौला, जीअं हिन ॻोठ वारनि मूंखे वैरान कयो आहे, मौला तूं हिननि खे बर्बादु कजे। अलाह जो बानो ॾकी वियो जो मस्जिद पिटे थी पई ॻोठ वारनि खे। सुबुह जो सभिनी ॻोठ वारनि खे घुराई, गॾु कयूं, चई मिया राति मूं हीउ ॾिठो आहे, मस्जिद ख़ुदा जो घर तव्हां वैरान करे छॾियो आहे, मस्जिद तव्हांखे पिटे थी पई। उन बुज़ुर्ग उन्हनि खे अलाह वारे नसीहत कई, पाण हलियो वियो। जेॾी महिल पंहिंजे सफ़र खां वापसि मोटियो त वरी राति पइजी वियुसि, वरी पहुतो उन ॻोठ में, ॾिठईं त उहा जेका कखाई मस्जिद फिटल हुई, उते आलीशान सुठी सुहिणी मस्जिद ठही पई आहे। ॻोठ वारनि ते एतिरो असरु थियो जो उन्हनि नई मस्जिद ठाराई, रंग रोगन कयूं, उनखे सुहिणी मस्जिद ठाहे तयारु कयूं। दुर्वेश उन में राति रहियो। वरी राति जो बेगाह टाइम थियो त वरी रोअण जो आवाज़ु ॿुधई, वरी अखि खुली वियसि। ॾिठईं त उहा मस्जिद शरीफ़ रोए थी पई ऐं दाह पइजी करे, मौला जीअं हिन ॻोठ वारनि मूंखे वैरान कयो आहे, तीअं तूं उन्हनि खे वैरान कजांइ, ईअं बर्बादु कजांइ हिन ॻोठ वारनि। दुर्वेश चवणु लॻो त मस्जिद सॻोरी, पहिरीं तूं नंढड़ी मस्जिद हुईं, कखाई हुईं, हाणे तोखे सुहिणो ठाहियो अथनि, हेॾो तोखे सींगारियो अथनि, बतियूं बिजलियूं रंग रोगन हेठि कालीन विछाया अथनि, हाणे छो थी फिटी, हाणे छो थी रोईं? चई हिननि मूंखे ठाहियो त आहे, पर निमाज़ त केरु कोन थो पढ़े। मस्जिद जी आबादी मस्जिद ठाहिण सां न हूंदी आहे, मस्जिद जी आबादी आहे निमाज़ सां। ईअं माण्हू ईमान वारा मस्जिदूं ठाहे त छॾनि था, इहा बि सुठी ॻाल्हि आहे, अलाह जो घर ठही वञे, पर मस्जिद ठाहिण सां उनजी आबादी न आहे, निमाज़ पढ़ण सां उनजी आबादी। हिकिड़े बरोचन जे ॻोठ में वियुसि, हिते मस्जिद, वरी होॾे वञा त हुते मस्जिद, हुते मस्जिद, असुल गली गली में मस्जिद हुजे। ख़ैर त आहे, हेतिरियूं मस्जिदूं ठाराईंदो, चईं ईअं असां बरोच हिक ॿिए में न ठहंदा आहियूं, पोइ हर कंहिंजी ए थे मस्जिद ए मैं मस्जिद, पढ़े निमाज़ केरु कोन, बाक़ी थे मस्जिद में मस्जिद। सो उन